आज़मगढ़ी खुदाबख्श भुट्टो लॻे ॻोठ मसूद देरो वासी 18 वरियनि जो नौजवान गले जी पुरस्रार बीमारी में मुब्तला हुअण करे मुफ़लिसी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहे। उन हवाले सां ॾिसो था असमतुल्ला भट्टी जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, जीअं त हिन वक़्तु मौजूद आहियां गड़ी खुदाबख्श लॻे जेको आहे सो ॻोठ मसूदेरे में, जिते हिकु असांजो नौजवान आहे पोरियत गुलाम अली जलबानी, जेको गुज़िरियल तक़रीबन 2 सालनि खां वठी गले जी जेको आहे सो पुरस्रार जेको आहे बीमारी आहे उन में मुब्तला आहे। वधीक उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उनजो छा चवणु आहे। अच्छा, सभ खां पहिरियां इहो ॿुधायो त हीअ जेका तकलीफ़ आहे तव्हांखे केतिरे अरसे खां वठी आहे? 2 साल थी विया आहिनि तकरीबन। अच्छा, हिन जो इलाजु करायो आहे? इलाज कराया पहिरें हिकिड़ो दफ़ो। किथां करायो इलाजु? लालकाणो करायोसीं। अच्छा, डॉक्टरनि खां जेको आहे तव्हां टेस्ट वग़ैरह कराइनि त उहे छा था चवनि त छा हीअ जेको आहे सिर्फ़ु बीमारी आहे या कैंसर वग़ैरह? ॾसनि नथा? कहिड़ो मर्ज़ु आहे ॾसनि नथा? अच्छा, हाणे तव्हां जेको आहे छा मुतालबो कंदव हुकूमत खां? हाणे हुकूमत इहो घुरां थो, मूंखे पैसो न आहे, मज़दूर माण्हू आहे, इलाज नथो कराए सघां, मूंखे ॾाढो ज़ख़्म थी पियो आहे। गुदूद हुयो, उन खां बाद में जेको आहे सो हीअ हिकिड़ो फट थी वियो आहे जेको हिन वक़्तु हिनखे शदीद जेको आहे सो तकलीफ़ ॾिए पियो। उन हवाले सां वधीक हिन हद जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उन खां मुतालबो कयो आहे त बराए करम मूंसां जेको आहे सो हमदर्दी कई वञे ऐं मुंहिंजो जेको आहे इलाजु आहे उहो कयो वञे। जेको मूं वटि घर जो अलाह ताला हुयो उहो खपाए करे मां हिन इलाजु करायो आहे, पर हिन वक़्तु ताईं हिन मां को बि जेको आहे सो रिज़ल्ट न मिलियो।